LBD ड्रेनेज डिवीज़न शहीद बेनज़ीर आबाद जा मुलाज़िम मुतालबनि जी मञता लाइ गुज़िरियल 16 ॾींहनि खां वठी इंसाफ़ जे ओसीड़े में नवाब शाह प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल ते वेठल आहिनि। पूरत अॻवाननि इमाम अली रिंद, जान मोहम्मद रुस्तमानी ऐं ॿियनि जो चवणु आहे त असां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी LBD ड्रेनेज शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न में कचा मुलाज़िम तौरु कमु करे रहिया आहियूं, पर असांखे पको नथो कयो वञे, जॾहिं त हाई कोर्ट सिंध तरफ़ां पिणु सिंध हुकूमत खे हुकुम कयो आहे त हिननि मुलाज़िमनि खे पको कयो वञे, पर हाई कोर्ट जे हुकुम बावजूद बि सेक्रेटरी आपाशी असांखे पको करण लाइ तयारु न आहे। 2 साल खां वठी 16-17 जी बजट 17-18 जी बजट असां रेगुलर नथो कयो वञे। आख़िर सेक्रेटरी चयो त मां 16 तारीख़ नोटिफिकेशन जारी कंदुसि। असां 17 तारीख़ ते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। अफ़सोस आहे त हिते नवाब शाह ज़िले में असां वटि न को सरकारी को नुमाइंदो असां वटि आयो आहे, न को चूंडियल असां वटि को नुमाइंदो आयो आहे। असांखे अगरि नोटिफिकेशन जारी न कयो त असीं पाण खे 1 तारीख़ ते बाहि ॾे साड़ींदासीं, जंहिंजी ज़िमेदारी तमामु सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदड़ ते की असांखे अॼु ताईं 23 साल थी विया आहिनि, पर असांखे रेगुलर नथो कयो वञे। असांखे उहे ई जेको आहे सो हिकिड़ी तलवार कची तलवार कॉन्ट्रेक्ट ते रखियो वियो आहे, जेको 4900 रुपया पघार ॾिनी थी वञे, पर असांखे हाई कोर्ट हैदराबाद फ़ैसिलो ॾिनो 2012 ते, उन तहत बि असांखे पको नथो कयो वञे। छा असांखे हे जेके मज़दूर वेठा आहियूं, छा हिनखे जेको अमाउंट मोहतरमा जे लाइ ॾिनो आहे असांखे उनजी सज़ा ॾिनी पई वञे। असांजो नोटिफिकेशन जारी नथा कनि, असांखे 23 महीननि खां रेगुलर पघारूं असांजूं पिया आहिनि, असांजा ऑर्डर पिया आहिनि, असांखे उहो कोन था ॾियनि। असांजो को बि मसइलो हल न कयो वियो आहे। महिरबानी कयो असांजो नोटिफिकेशन जारी कयो, न त 1 तारीख़ खां पोइ असां पाण साण जो ऐलान कयो आहे, असां पाण खे बांह ॾींदासीं, जंहिंजो सॼी ज़िम्मेवारी इरिगेशन डिपार्टमेंट ऐं सिंध हुकूमत ते हूंदो। हिननि चयो त जेकॾहिं असांखे 1 नवंबर खां अॻु में पको न कयो वियो त असांजा मुलाज़िम हिकु हिकु ॾेई पाण खे बाहि ॾेई साड़ींदा, जंहिंजो ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं सेक्रेटरी आपाशी हूंदो। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली सिंध TV न्यूज़ नवाब।